ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। जोही भरिसां बरसाति ऐं ॿोड़ सबबि तबाही थी वियल बिजली जे निज़ाम जी बहाली जो कमु जारी आहे। ॻोठ ग़ुलाम हुसैन गाॾे भरिसां तूफ़ान सबबि किरियल 132 केवी जो बहाली जो कमु जारी आहे। SDO जोही जो चवणु आहे त जोही तालुक़े जे बंदि थियल बिजली सुभाणे ताईं बहाल थी वेंदी। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा हलूं। जोही खां जोही भरिसां बरसाति ऐं ॿोड़ सबबि तबाह थी वियल बिजली जे निज़ाम जी बहाली जो कमु जारी आहे। ॻोठ ग़ुलाम हुसैन गाॾई भरिसां तूफ़ान सबबि किरियल 132 केवी जी बहाली जो कमु जारी आहे। SDO जो चवणु आहे त जोही तालुक़े जी बंदि थियल बिजली सुभाणे ताईं बहाल थी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV जो रिपोर्टर जान मोहम्मद गाॾई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी जान मोहम्मद, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कुछ ॾींहं पहिरीं जेको बोर्ड जे पाणी ऐं तूफ़ान सबबि 132 केवी जेको किरियल पोल जे जेके तारनि जो कमु जो इन वक़्तु जेको तेज़ी सां जारी आहे। बोर्ड जे पाणी में जेके पोल किरिया, जेके हिकु तार सिधी कई लॻाई वई आहे, जॾहिं त बाक़ी ॿिनि तारनि खे मथे करण जो इहो जेको कमु जारी आहे। SDO जोही सां राब्तो थियो, उन जो त सुभाणे ताईं जेका बिजली बहाल कई वेंदी। जी वॾी महिरबानी जान मोहम्मद आगाह करण लाइ।